रांझे मंझिया चराइयां, रांझे मंझिया चराइयां, डोली ले गए निखेड़े के लग गए नेण अवेड़े। दोस्तों तमामु ख़ूबसूरत कलाम आहे। दोस्तों ही यादगार महफ़िल जो पंजो कलाम आहे। इन जा शाइर आहिनि हज़रत वारिस शाह रहमतुल्लाह अलैह। दोस्तों इन शाइरी खे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे वॾनि वॾनि फ़नकारनि ॻायो आहे, पर उस्ताद जलाल चांदी जेको ॻायो आहे उहो केरु न ॻाए सघियो। दोस्तों उस्ताद जलाल चांदी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 2 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांदी जो सचो आशिक़, दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार अली रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। पेशकेश कामरान जानी सिंधी।
पेशकेश कामरान जानी सिंधी। रोवण अखियां तदा तिखियां जदा तेरिया बनिया आखे गुलाम फरीदा उन हथा खुश क्यों न बसूं आखे गुलाम फरीदा ओ रोवण तदा खुटती जदा पोतन कफनू तरिया हथ में रख न जाना मैं गुजर कर दे सदाम कराए आखे मियां गुलाम फरीदा ओ वतन तेजा झोका मैं खिरदे नैन रुआ